वो दिल में जख्म थई वो चयो मुखे डॉक्टर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर पेज बशीर गाय जो लाइक एंड फॉलो। रोज ईंदो मूं सां मिलण दुखड़ा ॾियण रोज ईंदो मूं सां मिलण दुखड़ा ॾियण रोज ईंदो मूं सां मिलण दुखड़ा ॾियण दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर खुशखबरीत असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो। सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलामनि जी बहितरीन रिज़ल्ट सां रिकॉर्डिंग बि कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ बशीर अहमद मोबाइल नंबर 03342176714 एड्रेस पेज बशीर गाय जो लाइक एंड फॉलो। वे करे व्यायन वाम वकोड़े मारो बिछोड़े वे करे व्यायन वाम वकोड़े मारे बिछोड़े दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर एड़ा सूर दिना आहिनि मुझे दिलबर दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर दिल में जख्म थई चयो मुखे डॉक्टर साबरो मुझो जानी दोस्ता जिससे नाले मिसरा में छा तो प्यारो दोस्ता हनीफ सा पेराए गदनाए हनीफ सा पेराए गदनाए हनीफ सा पेराए गदनाए दिल में
मथई चयो मूंखे डाकर चयो मूंखे डाकर अहिड़ा सूर ॾिना आहिनि मुंहिंजे दिल भर मुंहिंजे दिल भर अहिड़ा सूर ॾिना आहिनि मुंहिंजे दिल भर मुंहिंजे दिल भर